थी करे मुझे दरवाजे दे ईंदे अञा तो ईंदे मसमा रब उन झटके में तुझे जिंदगी जा गुनाह माफ करे छॾींदो माए। ओ मुसलमान हो अल्लाह फरमाए तो मुझे दरवाजे ते मोटी अचो गुनाह खां तौबा कयो। थियण त ईअं खपंदो हो एॾी गहरी बरसातनि जे बावजूद इंसान गुनाह जे बाज़ार में ईअं गतो पियो आहे। थियण त ईअं खपंदो हो जो इहो गानो जल्दी जल्दी मस्जिद में अचे हा आयत करीमा जो विर्द करे हा अल्लाह जे नाले जी तौबा इस्तग़फ़ार करे हा। रब तो फरमाए माना मुखा माफी घुरंदो मां रब साईं झटके में गुनाह माफ कंदो मां। अॼु रब नाराज़ थी वियो आहे रब कावड़जी वियो आहे। हेॾियूं वॾियूं गहरियूं बरसातियूं 40 सालनि जो रिकॉर्ड बि टुटी वियो आहे। रब तो फरमाए माना अञा केतिरो टाइम मूंखां परे थी वियो माना मां त तकीदो आहे मानो कॾहिं थो अचे माना मां रात जो भी ॾिसंदो हाय ॾींहं जो भी ॾिसंदो हाय कॾहिं तो गानो मुंहिंजे दरवाज़े ते मोटी अचे। रब तो फरमाए माना मां त उहो रब आहियां मां त उहो ख़ालिक ऐं मालिक आहियां। अगर रात जो निंड में सॻींदो आहे तॾहिं बि मां रब तोखे जीअ सां जवाब माना तू त रात जो निंड पियो हूंदो आहे पर जॾहिं तू मूंखे सॾंदो आहे ओ बनी इस्राइल जो शख्स 70 साल 80 साल बुत जी इबादत कई अथई उनजे बुत जो नालो सनम हुयो या सनम करे सॾींदो बीठो आहे न। हा 80 साल जो ज़मानो गुज़री वियो अल्लाह जी ज़ात जो कसम या सनम बुत खे सॾींदो रहियो 80 साल जो पूरो थी वियो आहे। हाणे रात जो उथी करे तोबा जेको आहे सो बुत खे सॾे थो या सनम जी पुकार लाइ वेठो आहे पर निंड जे ग़लबे जे अंदर पंहिंजी ज़ुबान फिरी वई या सनम जी जाइ ते अची वियो या समद मुंहिंजे रब जो नालो हूंदो आहे। रब समद माना बेनियाज़ या बेनियाज़ ज़ात हिकिड़े रब्बुल आलमीन जी आहे। हा गानो निंड जे अंदर सनम खे सॾींदो थो वधे। हा अधरात में निंड लॻी वई आहे कुरारो मुर्स अची करे ज़ुबान फिरी वई या सनम खे को सॾु करे पर अची वियो ज़ुबान ते या समद जॾहिं या समद जा लफ़्ज़ थो चवे अल्लाह मथां हुकुम ॾिनो या जेको आहे चवे थो या समद रब तो चवे लब्बैक अब्दी जीअ मुंहिंजा माना मां त तुंहिंजे इंतज़ार में आहे। मलाइक चवंदा साईं हो त सनम खे सॾे थो हो मुंहिंजा अल्लाह कुर्बान वञो हो त सनम खे सॾींदो बीठो आहे हो त पंहिंजे बुत खे सॾींदो बीठो आहे। निंड जे गफ़लत जे करे पंहिंजे जिस्म जी ताक़त न हुअण जे करे ज़ुबान उन जी फिरी वई आहे हो त निंड में चवे थो या समद मुंहिंजा रब हो त सनम खे सॾींदो बीठो आहे पर निंड में चवे थो या समद तूं तो चवे लब्बैक अब्दी मुंहिंजा माना मां अल्लाह तुंहिंजे इंतज़ार में आहे जीअं मुंहिंजा माना छा तोखे खपे। रब फरमायो मलाइको 70 साल 80 साल जे बुत खे सॾींदो बीठो आहे या सनम करे पुकारींदो बीठो आहे। 80 साल जो ज़मानो गुज़री वियो आहे 80 साल में कॾहिं बुत उनखे जवाब कोन ॾिनो। हाणे निंड जे हालत में गफ़लत जे हालत में मां रब बि ॾिसां थो त निंड जी हालत में आहे 80 सालनि जे अंदर बुत उनखे जवाब कोन ॾिनो। हाणे भले निंड जे हालत में मां रब खे सॾींदो बीठो आहे या समद रब तो फरमाए फ़रिश्तो 80 साल बुत खे सॾी बुत भी जवाब न दे ऐं निंड में मां रब खे सॾे मां भी जवाब न ॾियां तो बुत ऐं मां में कहिड़ो फ़र्क़ु रहियो। मां रब त उहो आहे जेको निंड में सॾींदो आहे मां उनखे भी जीअं सां जवाब ॾींदो आहे। रब फरमाए उदऊनी अस्तजिब लकुम माना तो अच त मां तोखे जीअं सां जवाब ॾियां। ओ कलमे वारो मुसलमान हो अॼु रब्बुल आलमीन जे दर ते वापस मोटी अचो पंहिंजे गुनाह जे बाज़ार मां निकिरी अचो अल्लाह खे राज़ी कयो। रब तो फरमाए माना मां ज़िंदगी जा गुनाह झुरमट में माफ़ करे छॾींदो मां। अगर मां अल्लाह खे कावराईंदो तो मां अल्लाह जा अज़ाब वधंदा वेंदई कॾहिं हेॾो जो आज़माइशूं कॾहिं हेॾो जो परेशानियूं कॾहिं होॾो जो परेशानियूं कॾहिं कहरी बरसातुनि जे अंदाज़ जे अंदर कॾहिं ॿोड़ियुनि जी शक्ल जे अंदर कॾहिं बीमारियुनि जे जेको सो शक्ल जे अंदर अल्लाह फरमाए तौबा न तौबा कर
अल्लाह फरमायो तौबा एड़ी कयो जेड़ी तौबा करण जो हक है। ओ मुसलमान रब तो चवे केतरे ताणी गुनाह कंदे हा केतरे ताणी बुराई कंदे मुझे आसमान ते तुझी कोन सगदे मुझी जमीन का फाड़े कोन सगदे। रब तो फरमाए बाना आरज़ी तोर जिंदगी नी तमाए बिना आरज़ी तोर जिंदगी में रब के राजी करे वठ। रब तो फरमाए जरे मां अल्लाह के नाराज कर दे रब तो फरमाए हर मुसीबतों मत कि अल्लाह जी नाफरमानी जेकी असा कईया इन जे करे अजाब जरे पकला फसल ऐ तैयार फसल तबाह थी वजन ये अल्लाह जे अजाब जी निशानी है। ये रब जी बरसात ना है। अज मुल्क परेशान लगो पयो मुल्क बरसाती लगी पई हन मुल्क एतरी बारिशूं पयूं हन जो घर गरीबन जा वया हलिया जेको असा अलाई केतरा नुकसान थी वया कल केरा चिका कार हलिया 7 में माण्हू हुया 7 घर भाती 7 ही लुड़ी विया नदीअ जे अंदर जो लाश भी उन्हनि के कोन मिलिया मालिकन के ए अल्लाह जो अज़ाब। मुसलमानो तौबा कयो अल्लाह के दरवाजे ते वापस मोटी अचो। या वायातन वाली जिंदगी केसी ताई हलदी का खबर ना है तसा जी जिंदगी केतरी है का खबर ना है तसा जे मथा मौत कदई तो अचे। ये अल्लाह से दुनिया में परेशानी जा अंबार तुझे से न में विदान माना अन्या तू मुझे दरवाजे ते न थो अचे अन्या तू तौबा न थो करे अन्या केसी ताई गुनाह करे करे मां रब के एदो नाराज क्यों थी जो रब एतरो काबिल जी वयो जो रब जेको वो अल्लाह जेको रब तो जे माना तू मुझे दरवाजे ते अज सही मां माफ करे छडी दो माए अज केडी मुल्क में एक साली लगी पईया पर मुसलमान तौबा करण जे ला तैयार है। अल्लाह तबारक व तआला फरमायो एड़ी तौबा कयो जेड़ी तौबा करण जो हक है। मानो सच्ची दिल सा तौबा कंदो अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो बना मां जिंदगी जा गुनाह माफ